जी नाज़रीन, असीं हींअर मौजूद आहियूं दादू शहर जे कचहरी रोड वटि, जिते वापडा हाइड्रो यूनियन पारां जेका बिजली जी निजकारी कई पई वञे, उन जे ख़िलाफ़ वापडा जा मुलाज़िम हिते एहतिजाजी मुज़ाहिरो कनि पिया। असीं उन खां पुछंदासीं तूं छा था चवनि। हिन तब्दीली सरकार अचण खां पोइ इमरान खान वॾो यूटर्न वठो आहे। पहिरें धक में 208 रुपया जहांगीर तरीन ॿियनि खे ॾिने त हिननि जूं बिलूं नुक़सान में आहिनि, माना उन्हनि खे सियासी तौर रुश्वत ॾिनी। हाणे उहो थो चाहे त वापडा खे प्राइवेट करे असीं पंहिंजनि दोस्तनि यारनि में विराए ॾियूं। वापडा जूं जेके तमामु कंपनीज़ूं आहिनि सभु फ़ाइदे में आहिनि। इदारा न खपा, ये इदारा मुनाफ़े बख़्श आहिनि, क़ौमी इदारा आहिनि। लाहौर कंपनी कमाए पई, इस्लामाबाद कमाए पई, फैसलाबाद कमाए पई, असांजी हेस्को सेप्को इहे बि प्रॉफिट में पिया वञनि। उहे इदारा विकिरो कबा आहिनि जेके नुक़सान में विधा आहिनि। इहे इदारा कमाइनि पिया। असां ॾींहुं राति रत सत ॾिनो आहे हिन इदारे खे असां हलायूं पिया, ॾींहुं राति महिनत पिया कनि मज़दूर। पीपल्स पार्टी जो दौरु हुजे, नून लीग जो दौरु हुजे, हर दौर में मज़दूरनि ते वार कयो वेंदो आहे ऐं चवंदा आहिनि त बाबा तव्हांखे निजकारी ॾे खणी था वञूं, डाउन साइज़िंग थींदी, मुलाज़िम बेरोज़गार थींदा। ऐं जॾहिं खां वठी इहे तब्दीली सरकार आई आहे, इन त माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। महांगाई हिकु तरफ़, घर ठाहिण ॿिए तरफ़। जिन वाइदा कया त मां 50 लख घर ठाहींदासीं, उन्हनि 50 लख घर ठाहे छॾिया। हिननि जो 1 करोड़ नौकरियूं ॾींदासीं, हाणे निजकारी करे डाउन साइज़ कंदा, 1 करोड़ माण्हू बेरोज़गार कंदा। जी नाज़रीन, नवीं इन मुलाज़िमनि जा वापडा मुलाज़िमनि जा वीचार ॿुधाए। हिननि जो इहो चवणु आहे त जेका निजकारी आहे, जेका असांखे नामंज़ूर आहे, जेकॾहिं निजकारी इहो सोचियो वियो त ही इस्लामाबाद ताईं धरणो हणण लाइ मजबूर थी वेंदा। कैमरामैन हुब्दार अली बबर सां गॾु असलम लगारी, लीडर TV न्यूज़ दादू।